त हू ॾाढा महरूम आहिनि जंहिंजो माल अलाह जी राह में नथो लॻे। यानी अलाह ताला इहा सआदत ई उन्हनि खे अता न कई आहे त हुननि जो माल अलाह जी राह में लॻे। हीअ ॾाढी वॾी महरूमी आहे ऐं इंसान खे हीअं न करणु खपे। रब करीम जल व अला अता कयो आहे त उन जी राह में ख़र्च करणु, उहो ज़कात जे एतबार सां हुजे, फ़िदीअ जे एतबार सां हुजे, अतीअ जे एतबार सां हुजे, या पंहिंजी फ़सलुनि जे उशर जे एतबार सां हुजे, इंसान खे हरगिज़ बुख़ल न करणु खपे। ऐं उहो बेनियाज़ परवरदिगार आहे, न ॾिए त छा थींदो। ऐं समटाइम थी वेंदो आहे, अवां ॾिठो हूंदो त मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह अहिड़नि जे फ़सलूं सड़ी वेंदियूं आहिनि, फ़सलुनि खे कीड़ा लॻी वेंदा आहिनि ऐं हू पंहिंजे एतबार सां ॾाढी कोशिशि करण वारा आहिनि ऐं मींहुं वसी वेंदो आहे, सभु कुझु तबाह थी वेंदो आहे, सैलाब अची वेंदो आहे। अल्लाह ताला बेनियाज़ आहे त असांखे पंहिंजे मालनि जी ज़कात अदा करणु खपे, पंहिंजे फ़सलुनि जो उशर अदा करणु खपे। हिन सां इंशाअल्लाह दुनिया ऐं आख़िरत जूं ख़ैर ऐं बरकतूं मिलंदियूं इंशाअल्लाह। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।